अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो मेज़बान वहीद राजपर। मूंसां जेकी साथी कोस्ट आहे रोशनी मेमण आहे। अॼु सॼी जेके सिंध समेत सॼी दुनिया में जेके सिंधवासी रहनि पिया उन्हनि खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं हुजनि, वाधायूं हुजनि। अॼु सॼी सिंध में जेको आहे उहो सॼी सिंध में जिते जिते बि सिंधी आबाद आहिनि, मुस्लमान आबाद आहिनि, सॼी दुनिया में जेको आहे अॼु ईद उल फितर जो ॾींहुं आहे। समूरी सिंध वासियुनि खे जेको आहे ईद जूं मुबारकूं हुजनि। अॼु मिठी ईद आहे ऐं सभु जेको आहे हिते असां सां साथी जेकी KTN न्यूज़ जी टीम आहे उहो असां सां गॾु आहे, उनजो मां तारीफ़ बि कराईंदो हलंदुमि। पर हिन वक़्तु जेके 2022 में ॿोॾि आई, ॿोॾि बि हिकिड़ी जेकी हक़ीक़त आहे, लखें जेके ख़ानदान आहिनि उहे बि हिन वक़्तु जेको दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, अञा ताईं जेको आहे ॾुखनि वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। केनालनि वारे मामले ते बि सॼी सिंध में हिन वक़्तु चिड़ वारी सूरत हाल आहे, कावड़ वारी जेको माहौल आहे, उन ते बि असां अॼु पंहिंजे साथियुनि सां ॻाल्हाईंदासीं। मां जेके मूंसां जेके महिमान आहिनि स्टूडियो में, सीनियर एंकर पर्सन आफ्ताब मुगेरी साहब असां सां गॾु आहे, उनखे मां वेलकम चवंदुमि। मुगेरी साहब काशिफ़ आगानी साहब जेको डायरेक्टर बि आहे ऐं प्रोड्यूसर, सीनियर जेको डायरेक्टर बि रहियो आहे, प्रोड्यूसर बि रहियो आहे असांजे KTN में। हिन वक़्तु नाले वारो गुलूकार बि आहे, तव्हांखे बि वेलकम चवंदासीं। सुभान खोसो असांजो पॉलिटिकल रिपोर्टर आहे KTN न्यूज़ जो, उनखे बि मां वेलकम चवंदुमि। काविश जो जेको असांजो साथी रहियो आहे हिन वक़्तु असांजो जेको महिमान आहे रशीद मेमण, उनखे मां वेलकम चवंदुमि। इम्तियाज़ मस्तोई असांजो काविश जो क्राइम रिपोर्टर आहे, KTN जो साथी आहे, उनखे मां वेलकम चवंदुमि। हिन वक़्तु रोशनी, तव्हां छा चवंदो अॼु ईद उल फितर जे ॾींहं ते ऐं महिमाननि खे? हाणे मां माइक तव्हांजे हवाले कंदुमि, सवाल जवाब जेके आहिनि महिमाननि खां। बिल्कुलु, थैंक यू। वरी त सभिनि ॾिसंदड़नि खे ॾेह में परॾेह में जेके बि असांखे हिन वक़्तु ॾिसनि पिया, उन्हनि सभिनि खे दिलि जे गहराइनि सां ईद जूं मुबारकूं हुजनि। ऐं अॼु असां सां गॾु जेकी टीम आहे मौजूदु, उहे असांजा पंहिंजा घर भाती पिया आहिनि, त उन्हनि सभिनि खे मां हिकु भेरो ॿीहर वेलकम बि कंदमि ऐं ईद जूं मुबारकूं बि तव्हांखे ॾींदमि। ऐं ख़ैरु मुबारक, ख़ैरु मुबारक। ऐं तव्हां सां वारीअ सवाल बि थींदा, कीअं तव्हांजी ईद गुज़रे थी? अॼु असां ऑफिस में ईद गुज़ारियो पिया, कीअं थो लॻेव? बिल्कुलु ज़बरदस्त। पहिरियां त तव्हांखे वहीद खे ऐं तमामु जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे ऑफ द रिकॉर्ड बि प्रोग्राम खां पहिरियों बि ईद मुबारक ॾिनीसीं ऐं ऑन एयर बि जेको आहे सो ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं ॾिसंदड़ जेके थोरे ॾेह थोरे परॾेह में रहनि पिया उन्हनि खे बि ईद जूं ऐं रमज़ान जूं ऐं रोज़नि जूं तरावीनि जूं सभिनी जूं लख लख मुबारकूं हुजनि। तया त असां जेके ॾेह में त रहूं था, जेका ईद कयूं पिया पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे फैमिली सां, दोस्तनि सां, जीअं अॼु पंहिंजे पूरो सथ हिन वक़्तु मौजूदु आहे, हर तरफ़ ख़ुशी ख़ुशी आहे। पर उहे परॾेह में जेके परदेसी आहिनि, जेके दुबई में, अमेरिका में, सऊदी अरब में, पूरी दुनिया में रहनि पिया, उहे यकीनन ई असांखे अॼु ॾिसनि बि था ऐं अॼोके ॾींहं ते उहे इंतज़ार में बि हूंदा आहिनि त ख़ासि तौर ते KTN सथ जहिड़ी रीति जेको आहे सो ईद जी स्पेशल ट्रांसमिशन ऐं मुख़्तलिफ़ ख़बरूं ऐं सिंध जी कुंड कुड़श मां, उनजे ॻोठनि मां ख़बरूं त कीअं अॼु ईद सॼी सिंध मल्हाए पई। पर हिन सां गॾोगॾु जेको गुज़िरनि 3-4 महीननि खां जेका वहीद भाउ बि ॻाल्हि कई त सिंध हिन वक़्तु ॾुकार जे तरफ़ वञे पई, अलाह न करे जेको हथ ई वठी करे ऐं सुकाइण जी कोशिशि कई पई वञे, उहा साज़िश कई पई वञे, त उन ते अॼु सिंध सरापा एहतिजाज आहे। सिंध जो हर कलम धणी ऐं हर ज़िंदगी जे शोबे सां वाबस्ता अॼु उहो माण्हू उनजी ईद यकीननी ओड़ी रीति ईद न आहे, छाकाणि त पाणी जो जेको मामिलो आहे उन ते सिंधी क़ौम जेका आहे उहा इंतिहाई सीरियस आहे। अहिड़ी रीति जेको आहे सो KTN सथ खे बि जस आहे, पूरी मैनेजमेंट खे ॾींहं पहिरें खां वठी करे ऐं हिमल ताईं जेको आहे सो पाणीअ जे इशू ते सिंध जे मारूड़नि पांधीड़नि सां ऐं हारियुनि नारियुनि सां असांजो पूरो सथ, असांजी पूरी टीम बीठल आहे। पर अॻिते बि यकीनी जेसिताईं इहे किनालनि जी रिथा कैंसिल नथी थिए, उनखे ख़तमु नथा कनि, तेसिताईं जेको आहे सो जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जूं यकीननी ओड़ियूं ख़ुशियूं न आहिनि जहिड़ियूं असांजूं माज़ी में हूंदियूं आहिनि। पर पोइ बि जेका अॼु जी जेका ईद आहे उनखे बहसियत मुस्लमान असांजी ख़ुशी आहे, उनखे मल्हायूं था। पर हीअ ईद ओड़ी न आहे जहिड़ी माज़ी में। बिल्कुलु बिल्कुलु। काशिफ़ भाई, तव्हां ॿुधायो तव्हांजी ईद कीअं पई गुज़रे? KTN सां अॼु असां सां गॾु आहियो तव्हां। सभ खां पहिरियां KTN न्यूज़ जो मां थोराइतो आहियां जिन मूंखे अॼु इनवाइट कयो ऐं तमामु घणी ख़ुशी थी तव्हां सभिनि सां मिली। जो 20 सालनि जो मुंहिंजो सफ़र रहियो आहे KTN सां गॾु, पहिरीं ईद आहे जेके मां KTN न्यूज़ जी स्क्रीन ते सेलिब्रेट कयां पियो। इन खां पहिरियां एंटरटेनमेंट जा त जेकी ट्रांसमिशन्स थींदियूं उनजो डायरेक्टर ई मां पाण हूंदो हुउसि ऐं सभिनि खे असां इनवाइट कंदासीं। पहिरियों दफ़ो थियो आहे जो मूंखे तव्हां इनवाइट कयो आहे
तमामु घणी ख़ुशी पई थिए ऐं तव्हां सभिनि सां मिली बाक़ी अदा जेको तमामु ब्रीफली ॿुधायो किनारनि वारो इशू या जेके मसइला हलनि था सिंध सां उन सां जीअं KTN सां गॾु पूरो सिंध जो आवाम आर्टिस्ट हुजनि असांजे कहिड़े बि वॉक ऑफ लाइफ जा माण्हू आहिनि उहे सभु इन ॻाल्हि सां जेके मुतफ़िक़ आहिनि त केनाल इहे न ठहणु खपनि सिंधूअ ते केनाल जेके नामंज़ूर ऐं इहो ई चवंदुसि मां त इहो सुठो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे KTN ऐं हमेशह KTN न्यूज़ जेको आहे अॻु खां अॻिरो थी जेको आहे सिंध जे मसइलनि खे उजागर कयो आहे ऐं कामयाबी असांखे हल बि करायो आहे सिर्फ़ु उजागर न कयो आहे उनखे हल कराइण में बि वॾा जेके स्टेप्स वरिता आहिनि ऐं इनशाला हाणे बि KTN उहो ई साबित कंदो इंशाल्लाह सुभाणे ख़ुशि साहब तव्हां हाणे प्रोग्राम में वेन थी विया इश्यूज़ में तव्हां ॿुधायो अॼु तव्हांजी ईद कीअं पई गुज़रे वॾी महिरबानी तव्हां वहीद साहब खे बि ईद मुबारक तव्हांखे बि ऐं सभु जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि सॼे सिंध में या सॼी दुनिया में जेके माण्हू असांखे ॾिसनि पिया अॼु उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं मुबारकूं ईद जी मां अक्सर ईअं थींदो आहे त ईदूं हूंदियूं त मुस्लमान आहियूं मज़हबी तौर ते ठीकु आहे लेकिन ईद मुंहिंजे ख़्याल में त ॿारनि जी हूंदी आहे नंढा हूंदा हुआसीं त उहो उन ईद जो पंहिंजो मज़ो हूंदो हुयो पोइ त यादगिरियूं हूंदियूं हुयूं कपिड़ा आया पोइ पिया रहिया पोइ ही हाणे त ॿारनि लाइ जेको कपिड़ा वठी ॾियो उन्हनि जी जेको ज़रूरतूं उहो पूरियूं करे ॾियो ऐं रवाजी तौर ते असां बि ॿियनि वांगुरु ईअं जेको ख़ुशी जो ॾियारो आहे मल्हायूं पिया लेकिन अक्सर जेका हू चवणु घुरिजे त ईद आहे ॿारनि जी ॿार ज़बरदस्त सेलिब्रेट कनि तव्हांजो अॼु हुकुम हुयो त ॿारनि जी बि ख़्वाहिश हुई त असां तव्हां ख़बर आहे मोकिलूं हूंदियूं कोन्हनि त रोज़ का न का न्यूज़ हे हो त हे ॾींहं हूंदा आहिनि त आज़ादी हूंदी आहे अॼु मां रोशनी तव्हांजे जेके ई 3 ॾींहं तव्हां KTN बसि जेको आहे प्रोग्रामनि खां जान छुटी हुई इहो थियो त हुई हाणे जेको आहे न कुदरती जेको ईद जा जेके ॾींहं हुया उहे माना मुंहिंजे उन्हनि ॾींहंनि प्रोग्राम बि न आहे ॾाढो सुठो थो लॻे अॼु असां सभु गॾु तव्हांजो हुकुम थियो वही साहिब जो हुकुम थियो पहुचणो आहे रोज़नि जूं मुबारक हुजनि रोज़ा त रखिया हूंदा तव्हां सभिनी अलहमदुलिल्लाह घर भातियुनि में रखिया असां भाई तव्हांखे पाण कुझु रखियासीं कुझु घुसायासीं बिल्कुलु इम्तियाज़ मस्तु ई इम्तियाज़ कीअं अॼु जो ॾींहुं कीअं था सेलिब्रेट कयो छा कहिड़ी प्लानिंग आहे सर इम्तियाज़ खां हिकिड़ो वरी ॿियो त इम्तियाज़ जी शादी बि थी आहे डबल जेको आहे सो मसइलो थी वियो शादीशुदा ज़िंदगी माना वेलकम था कयोसि ग्रुप में वेलकम क्लब में कहिड़ी यादगारी अथसि चइबो ईअं त मूंसां उहा साॻी आहे जेका सभिनी सां आहे हाणे केरु मञे की न मञे पर मां हाणे डबल फासी बि वियो आहियां भई साहिब जो हुकुम थियो अचिणो आहे सभ खां पहिरियों सभिनी खे ईद मुबारक ऐं पहिरीं छो त शादी खां पोइ मुंहिंजी ईद आहे त पहिरें ॾींहं ते मूंखे वॾे घर वञिणो हूंदो पर हाणे होॾां खां हुकुम आयो वही जहिड़ो त न थियो न तव्हांजो इम्तियाज़ थी थो सघे घर वञी ख़बर पवंदी फ़िलहाल अलाह कंदो न थींदो डबल 1 डबल 2 वारनि खे मोकिले वठंदा ज़रूरत पइजी सघे थी पर अलहमदुलिल्लाह KTN सथ जे सभिनी दोस्तनि सां गॾिजी ईद जो जेको असां प्रोग्राम कयूं पिया ॾाढो मज़ो पियो अचे तमामु सीनियर साथी तव्हां आहियो वही साहिब रशीद मोहम्मद साहिब आफ्ताब साहिब ऐं काशिफ भाई असांजो एक्स साथी ऐं अलाह करे ॾिठे ख़ुशि हुजे सुभान भाई साथी रशीद मेमण बि आहे रशीद साहिब थींदी रहे थी ऐं असां गॾिजी KTN जे लाइ मां शुरू ॾींहं खां चवंदो आहियां त KTN हिकु इदारो न आहे हिकु फैमिली आहे को बि वाक़ियो थिए कंहिं सां बि को इशू थिए त असां हिकु फैमिली जीअं रिएक्ट कंदा आहियूं घणियूं शयूं आहिनि घणियूं यादगिरियूं आहिनि अहिड़ा मसइला आहिनि जिन ते असां अहिड़े तरीक़े सां रिएक्ट कंदा आहियूं त अॻियां जेका को धुर आहे को माण्हू आहे तूं परेशान थी वेंदा आहिनि बाबा असां त हिकिड़े माण्हू सां का ॻाल्हि कई आहे तव्हां किथां खां था सवाल अथनि जवाब अचनि त असां गॾियल तौर ते हर इवेंट बि मल्हाईंदा आहियूं ऐं ख़ासि करे वही साहिब जीअं ॻाल्हि कई ॿियनि मुतासिरनि जी त जहिड़े तरीक़े सां KTN सथ न रुगो उन्हनि जी आवाज़ उन्हनि जा मसइला उन्हनि जा इशूज़ जेके उन्हनि सां पेश अचनि पिया उतां घरनि मां उहे बेघर थिया कैंपनि में रहिया कैंपनि में उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा मसइला हुया उन्हनि खे कहिड़ी शइ न पई मिले उन सां गॾु उनखां पोइ असांजा KTN सथ जा जेके सरवाणा आहिनि अतर काज़ी साहिबु उन्हनि जी वाइफ उन्हनि पारां वॾो हिकिड़ो स्टेप खयों पियो पंहिंजे तरफ़ां बि उन्हनि कैंप बि क़ाइमु कई KTN टीम जेका आहे असांजे KTN आशिफ भाई उनजो इंचार्ज हुयो ऐं वॾे पैमाने ते जेको आहे राशन ऐं ॿियूं ज़रूरत जूं जेके शयूं हुयूं कुझु नाले वारियूं NGOs हुयूं JDC सां गॾिजी तमामु वॾो KTN जेको कमु कयो जिथे हुकूमती इमदाद न पई पहुची सघे या हुकूमत तेसि ताईं पहुची न पई सघे त KTN जो जेको नेटवर्क आहे उहो तमामु मज़बूत आहे सॼे सिंध में ऐं कुझु इलाइक़ा अञा ताईं बेड़ा आहिनि पहिरियां मशहूरु हूंदो त जिते को मीडिया वारो ॿियो जेकॾहिं को वॾो चैनल में वेंदो त माण्हू चवंदा KTN वारा अची विया त ईअं KTN इन ॻाल्हि खे प्रूफ कयो त जेको ॾुखियो वक़्तु जॾहिं आयो त
त उन्हनि उन तरीक़े सां उन्हनि माण्हुनि जी मदद कई। असां अॼोके ॾींहं ते उन्हनि खे यादि कंदासीं ऐं ख़ासि करे मां पंहिंजे शहीद साथी शहीद जान मोहन उमर खे अॼोके ॾींहं ते ज़रूरु यादि रखंदुसि। हू अॼु हुजे हा त असां सां गॾु हिते वेठल हुजे हा, पर अॼोके ॾींहं ते सिंध जे हुकुमराननि खां सिंध पुलिस जे IG खां इहो सवाल असां ज़रूरु रखंदासीं त IG साहिबु तव्हांजा वाइदा मुकमल न आहिनि थिया। असां अॼोके ॾींहुं ईद त मल्हायूं पिया, पर असां पंहिंजे शहीद साथी खे बि यादि कयूं पिया ऐं तव्हांजा वाइदा बि यादि कयूं पिया, तव्हां जेके वाइदा कया हुआ। असां गुज़िरियल जेकी ईद आहे उहो शहीदनि जे नाले कई से KTN काविश ग्रुप जे तरफ़ां, ऐं शहीदनि खे त हमेशह असां यादि कयो आहे। को बि ॾींहुं हुजे, कॾहिं बि कल्चरल डे हुजे, उन ॾींहुं बि असां यादि कयोसीं। ईदूं जेके बि हुजनि शहीदनि खे यादि कयो आहे। अॼु रशीद मेमन साहिब ॾे चऊं था, पर असां सगीर चांडियो हमेशह असां सां गॾु हूंदो आहे। गुज़िरियल शो में मूं चयो अथव हिन ई जेको आहे नवंबर कॾहिं अचे ई नथो, हमेशह चवंदो नवंबर में मुंहिंजी शादी थी 5 साल कढी वियो। असल में ॿई दोस्त हमसला हुया, गॾु शादी कई। सगीर जी शादी थी, वरी इम्तियाज़ जी थी, हुनखे सगीर खे वरी असां यादि था कयूं। ॻोठ वियल आहे, वॾे घर वियो सर, असां जेको आहे यादि कयूं नवंबर नेठ मां अची वियो, नवंबर मां तव्हां ॿुधायो भई अॼु भला ईद जो ॾींहुं आहे, वॾो ॾींहुं आहे, कीअं माना छा प्लानिंग, किथे किथे घुमियो या सिधो हेॾे KTN ऑफिस आया? पहिरियां त मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ऐं जेके बि दुनिया में सभु मुस्लमान रहनि था, सिंध वासी सभिनी खे ईद जूं मुबारकूं। ॾिसो हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे जो असांजे लाइ ईद ॼण ख़ुशी वारो ॾींहुं घटि रहियो आहे, ॾुख वारो घणो रहियो आहे। हर वक़्तु को न को सिंध सां प्रॉब्लम रहे थो। हिन वक़्तु सॼी सिंध कैनालनि ख़िलाफ़, ज़मीनुनि जी वाला जे ख़िलाफ़ जिदोजहद में आहे ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा बि थियनि पिया। त इहे चइजे त असांजी हिन वक़्तु सूरत हाल जेका आहे उहा जिदोजहद वारी आहे। असां पंहिंजे जेके सिंध जा हक़नि, सिंध जा जेके मसइला आहिनि, उन्हनि मामले ते रोडनि ते बीठा आहियूं। ईद वारे ॾींहुं बि एतिजाज करे रियासत खां घुरूं था त बसि सिंध सां नाइंसाफ़ी न कई वञे। कैनालनि वारो मनसूबो सिंध दुश्मन आहे, उनखे ख़तमु कयो वञे। ॿिया जेके ज़मीनुनि ते वालार थिए थी, ज़मीनुनि जी अलाटमेंट थिए थी, उनजे ख़िलाफ़ु सिंध जे आवाम एतिजाज कयो आहे। ऐं इहो रियल हिकिड़ो माना फैक्ट आहे त सिंध सां हर तरफ़ खां हमला थी रहिया आहिनि, हर तरफ़ सां नाइंसाफ़ी थी रही आहे। कावश ऐं KTN इन मामलनि खे तमामु घणो उजागर कयो आहे ऐं सभ खां पहिरियां ज़मीनुनि ते वालार हुजे या कैनालनि जी अलाटमेंट हुजे, सभ खां पहिरीं कावश ऐं KTN जेको आहे उनखे रिपोर्ट कयो आहे, सुठे नमूने दिलेराने अंदाज़ सां रिपोर्ट कयो आहे। हाणे त सिंध हुकूमत बि ख़ुदि कैनालनि जे ख़िलाफ़ु साम्हूं अची वई आहे। पहिरियां त आवाम हुयो, हाणे हुकूमत पाण मैदान में आहे। त असांजी ईद वारे ॾींहुं बलारे ॾींहं ते न सिर्फ़ु डिमांड आहे वफ़ाक़ी हुकूमत खां या जेके बि ॿिया आहिनि लाॻापियल अथॉरिटीज़ त सिंध सां नाइंसाफ़ी बंदि कयूं वञनि, कैनाल मनसूबो जेको आहे उनखे ख़तमु कयो वञे, सिंध जी ज़मीन जेका आहे उन्हनि जी वालार ख़तमु कई वञे। असांजी ईद ईअं ई हलंदी पई, पर जेसिताईं असां पंहिंजी धरतीअ लाइ न ॻाल्हाईंदासीं, जेसिताईं असां उनजे लाइ आवाज़ न उथारींदासीं, पंहिंजे माण्हुनि जे मसइलनि ते न ॻाल्हाईंदासीं, तेसिताईं असांजियूं ईदूं अजायूं आहिनि। असां रोशनी अॼु आफ्ताब मुगेरी साहिबु साईं अॼु मूंखे जेको आहे रोशनीअ ते माना फासाए छॾियो आहे मेज़बान करे। ज़रूरी आहे हर ईद ते असां जेको आहे माना एज़ अ महिमान गेस्ट तौरु माना असांखे घुराईंदा। जीअं काशिफ भाई ॿुधायो बिल्कुलु त 20 सालनि में मां पहिरियों भेरो हाणे जेको आहे हिते इनवाइट कंदो हुउमि, अॼु महिमान थी आयो आहियां। ईअं ई मूंखे अॼु रोशनी बि हिते फासायो। सुठो थो लॻे। तव्हां ॿुधायो रोशनी, हाणे इहो तव्हां मिरर प्रोग्राम में न्यूज़ स्टूडियो मां अॼु ही जेको ईद स्पेशल ट्रांसमिशन आहे इन ते छा चवंदो, अॼु कीअं था फील कयो? ॾाढो सुठो फील थी कयां। डिपार्टमेंट से ॻाल्हाईंदी आहे, माण्हुनि खां सवाल जवाब कंदी आहे। अॼु रोशनी खां थोरा तिखा मिठा सवाल कयो। मुगेरी साहिब अचां थो पहिरियों। तव्हां वटि छोकिरी पिक्चर में आई आहे। ईद ते तव्हांजो मिरर किथे फिक्स आहे? अॼु मुंहिंजो मिरर मुंहिंजे साम्हूं ई फिक्स आहे। अॼु तव्हां लॻे कीअं थो तव्हां ॿुधायो? ॾाढो तमामु सुठो थो लॻे त एतिरनि भाइरनि में सिर्फ़ु हिकिड़ी भेण मौजूदु आहे। ॾाढो सुठो थो लॻे। ऐं ईद ज़ाहिर आहे असां न्यूज़ असांजी टफ जॉब आहे, न्यूज़ बि हूंदी आहे, प्रोग्राम बि हूंदो आहे। अॼोके ॾींहं ते वरी हिते ईद था मल्हायूं त ॾाढो सुठो थो लॻे। ऐं हाणे मां फिरी ईंदसि वरी आफ्ताब साहिब ॾे। त तव्हां ॿुधायो, तव्हां इहो सवाल तव्हां सभिनि खां आहे त रमज़ान जो महीनो पूरो टफ हूंदो आहे ॾाढो, कीअं मैनेज कंदा आहियो? इंतहाई मुश्किल। हिकु त इहो आहे त रमज़ान में गेस्ट जेको प्रॉब्लम आहे जेके बि दोस्त असां प्रोग्राम कयूं था करंट अफेयर जे हवाले सां, त गेस्ट जो मिलणु वॾो मसइलो आहे, छाकाणि त सभिनी जी इंगेजमेंट हूंदियूं आहिनि किथे न किथे।
किथे इफ़्तार ते वञिणो आहे कंहिंखे इफ़्तार कराइणो आहे पर उन टाइम खे मैनेज करणु ॾाढो मुश्किल ई आहे बिल्कुलु तव्हांखे असां ॾिसंदा आहियूं हर जॻह ते रमज़ान में वेतर इन लाइ परेशानी तस्वीरुनि जे ज़रिए ॾिसंदा आहियो जी तस्वीरूं न तस्वीरूं बि हूअं बि पाण परेशान हूंदा आहियूं त न्यूज़ में भॼ डुक हूंदी आहे प्रोड्यूसर आहे अली रज़ा असां हिकिड़ो गेस्ट रमज़ान जे महीने में जीअं मिसाल ॻाल्हि आहे त उहो कैंसिल थी वियो मां नथो अची सघां त उन में वॾो हिकिड़ो प्रॉब्लम हूंदो आहे त उन में परेशानी त आहे प्रोग्राम खे मैनेज करणु ॿियो वरी टाइमिंग जो मसइलो आहे एज़ लाइव कयूं पिया रिकॉर्ड कयूं पिया रोज़े टाइम खां अॻु में त उहो बि हिकिड़ो प्रॉब्लम आहे ऐं वरी गेस्ट जो मिलण बि ऐं वरी रोज़ा बि वरी रोज़ा पर प्रॉपर तव्हां प्रोग्राम कया सॼो महीनो मां ॾिठो आहे अॼु भला कीअं अॼु को ॾींहुं ईद जो वॾो ॾींहुं आहे कीअं माना फैमिली खे किथे घुमायो या सिधो हेॾे आयो बिल्कुलु अॼु त इहो त आज़ादी हुई घटि में घटि मां चयो त अॼु सुकून मिलंदो पर अव्हां जो हुकुम थियो कॉल आई त बाबा अचिणो आहे ईद जे ॾींहुं तव्हांजे प्रोग्राम में अची सुकून न आहे अॼु बि असांजी जान न ठीकु आहे पर रस्ते में शहर में शाइर जो अच्छा काशिफ भाई तव्हांजो छा मसरूफ़ियात आहिनि अॼुकल्ह जेसीं ताईं मां केटीएन में जॉब कंदो हुअसि त मुंहिंजो तमामु वधीक हेक्टिक जी शेड्यूल असां ॾिसंदासीं पर रमज़ान ट्रांसमिशन उन खां पोइ हो जमालो पूरो हलंदो मंथ पूरो हलंदो हाणे त मुंहिंजी लाइफ तमामु जेको आहे ईज़ी आहे ईज़ी आहे छो जो मां फील्ड चेंज कई आहे उते एतिरो मूंखे को ॾुखियाई न आहे तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछंदुमि तव्हां अक्सर ख़बरूं पढ़ंदा हो का अहिड़ी ख़बर जेकी पढ़ंदे तव्हांखे खिल निकिरी हुजे या का अहिड़ी ख़बर जेकी पढ़ण खां पहिरियों तव्हां रोअण अची हुजे त इहा मां ख़बर न पढ़ंदा क्रिकेट जो न्यूज़ हूंदियूं आहिनि जिन ते मां चवंदी आहियां रोज़ चवंदी आहिनि मूंखे इहो न पढ़ायो पर वरी पढ़ाईंदा आहिनि ऐं खिलण जी ॻाल्हि आहे त हाणे कुझु टाइम पहिरीं मूंखां खिल निकिरी वई हुई पर उहो कुझु टेक्निकल इशू हुओ ख़बर कहिड़ी ख़बर इहा हुई त हिकिड़ी पीरसन औरत हुई उन जो एक्सीडेंट थियो हो शायदि त उहा फोत थी वई हाणे मां टेक्निकल इशू हुओ त मां हीअं करे जीअं ॾिसां थी पई त छोकिरो कीअं थो हुजे इशारो अञा कयां थी छोकिरो कीअं थो हुजे 3 दफ़ा ईअं थियो त आख़िर मां ईअं चुप करे वेही रहियसि ऐं ख़बर बि मुंहिंजे ई हिसे में अचे पई नाज़िन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं त पीरसन औरत हादसे में ऐं माशाल्लाह छोकिरो असां वटि न हो उहो फुटेज बि न पियो हलाए सघे चङी देरि मां स्क्रीन ते खिलंदी रहियसि पोइ मुंहिंजे पासे में जेको छोकिरो वेठो रोशनी काशिफ भाई खां जेको आहे असां तव्हां ॻाल्हि कंप्लीट कयो जी जी कंप्लीट ईद जो ॾींहुं सिंध वासियुनि खे जेको आहे ईद जो तोहफ़ो तोहफ़ो ॾियो हलीम बाग़ी साहब तमामु बहितरीनु शाइर आहे सिंध जो उनजी शाइरी आहे हुनजो गीत ठाहियोसीं असां पहिरियों हिकु शफ़ी फ़क़ीर साहब बि हिनखे ॻायो आहे हिनखे असां रीमेक कयोसीं हिकु फेवरेट सॉन्ग आहे काशिफ भाई जो जेको मां चवंदी आहियां त मूंखे अच्छा ठीकु आहे जी जी सेकेंड मुंहिंजी असांजो पागल मनड़ो हाय असांजो रोगी मनड़ो हाय असांजो पागल मनड़ो हाय असांजो रोगी मनड़ो वाचूड़न में कुडरे उलझे वाचूड़न में कुडरे उलझे जीअं को पिपुर जो छणियल पनड़ो हाय असांजो पागल मनड़ो हाय असांजो रोगी मनड़ो रमता जोगी
सां प्यार करी थी छोरी आण पत्थर जे पंध जा राही तिन जी हाय न भुल जा भोरी पंहिंजे नेणे रुन वसे थी पंहिंजे पेरे परदड़ वञिणो हाय हाय असांजो पागल मञिणो हाय असांजो रोगी मञिणो पंहिंजे वस में लहरूं नाहिनि पंहिंजे वस में ना बि नाहे बाझ भरिया हथ वार बेड़ा त्या कोई सणाओ आब नाहे झुरदड़ जिंदड़ीअ जो तूं साहिल बुॾंदड़ ॿेड़ीअ जो तूं बनड़ो हाय हाय असांजो पागल मञिणो हाय असांजो रोगी मञिणो वाचू वड़न में कुॾिरे उलझे वाचू वड़न में कुॾिरे उलझे जीअं को पिपुर जो छणियल पनड़ो हाय असांजो पागल मञिणो हाय असांजो रोगी मञिणो ज़बरदस्त वाह माशाल्लाह काशिफ़ भाई वाह ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हांजो वरी असां ॿियो बि गानो ॿुधंदासीं ऐं रोशनी फरमाइश हूंदी उहा हीअ त फरमाइश मुंहिंजी हुई न हीअ फरमाइश मुंहिंजी हुई भाई साहब तव्हांजी अॻियां ईंदी फरमाइश फ़िलहाल असांखे ब्रेक जो इशारो थो अचे फैसले जी घड़ी में त फरमाइश कंहिंजी बिल्कुलु ब्रेक खां पोइ असां फ़ैसिलो कंदासीं त कंहिंजी फरमाइश हूंदी नाज़रीन हिते ई वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक वेलकम बैक जेको आहे ईद स्पेशल ट्रांसमिशन जेकी आहे उन जो सिलसिलो जारी आहे असां सां जेके साथी KTN काविश सथ जा जेके साथी आहिनि उहो गॾु आहिनि उन्हनि सां अॼु ईद उल फितर जो ॾींहुं आहे वॾो ॾींहुं आहे उन ॾींहुं समूरी जेके असांजी सिथ आहे उनखे मुबारकबाद हुजे ऐं हाणे मां ईंदुमि रोशनी सुभान खोसो असांजो जेको पॉलिटिकल रिपोर्टर आहे KTN न्यूज़ जो सुभान तव्हां छा चवंदो अॼु के ॾींहं में रोज़ान तव्हांखे मुबारकबादूं ॾिनियूंसीं तरावियां बि पढ़ियव कीअं माना रमज़ान शरीफ़ कीअं गुज़रियो अॼु ईद जो ॾींहुं माना कहिड़ी प्लानिंग आहे फर्स्ट ईद आहे KTN सां गॾु न हिन खां पहिरियां बि हिकिड़ी पहिरियां बि हुई अच्छा मुंहिंजे लाइ इहो आहे त हीउ जेको रमज़ान महीनो जीअं मुगरी साहब ॿुधायो त पॉलिटिकल जेका बीट मूड ऑलरेडी हुई वरी हीउ प्रोग्राम मिली वियो हाणे हफ़्ते में जेको आहे त 5 ॾींहं हीउ प्रोग्राम करिणो आहे ऐं ख़ासि तौर ते जंहिं ॾींहंनि में हिन रमज़ान में असेंबली जो इजलास हले पियो त साॻे टाइम ते ओॾा इजलास बि कवर करिणो पए पियो वरी साॻे टाइम ते वरी प्रोग्राम में त इहे इशूज़ आहिनि महिमान ऐं ख़ासि तौर माण्हुनि जी आहे डिमांड हूंदी आहे त हिन टाइम निमाज़ जो टाइम आहे हीअ बाद जो टाइम आहे हिन टाइम ते कॉल कजो टेक्निकल इशूज़ अची था वञनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो प्रोग्राम जीअं देरि थिए त माण्हू परेशान थी थो वञे त हाणे महिमान बि भॻो थो वञे महिमान चए थो जल्दी कयो हेॾो असां वरी परेशान थियूं वरी अली रज़ा फोन नथो करे प्रोड्यूसर साहब हा कॾहिं कॾहिं वरी जेको आहे जन करे को ज़ूम ते अचिणो आहे त उन इशूज़ आहिनि मूंसां धक करे हा बस में वेठो आहे हा इहे इन जे करे हीउ जेको रमज़ान थोरो वधीक हो रहियो मतिलबु तव्हां चओ था
मतलब छा है सिंधी सिंधी ॻाल्हि मां रोज़ा न रखिया आहिनि। रोज़ा तरावी न रोज़ा मां न रखिया आहिनि। मिठाई खाइण न ॾींदासीं। मिठाई ईद जी आहे न सर, रमज़ान जी न आहे। अच्छा तव्हां इहो ॿुधायो त रिपोर्टिंग साइड तव्हां वधीक बहितर फील पिया कयो या हाणे प्रोग्राम में बि आया उहे शइ बि ॾिसो था हेॾां बि ॾिसो था त कीअं तव्हां मैनेज कयो था हिन शइ खे? मैनेज जी मां ॿुधायो थोरो मुश्किलात आहे पंहिंजी जाइ ते, लेकिन हुनजो हिकिड़ो पंहिंजो जेको कमु उते अची वियो रोशनी हाणे। हा वही साहब बि खोड़ वज़न बाक़ी वधी वियो आहे। जी जी त वॾनि जी वॾी नज़र मुंहिंजी हा ईअं आहे, लेकिन वही साहब एतिरो एक्टिव आहे इन्हनि शयुनि में त न रुगो पॉलिटिकल या सेक्रेटरी साइड इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म वही साहब जो घणो आहे, पर ॿ दफ़ा हिकिड़ा वॾा वाक़िया अहिड़ा थिया जिन में मां लेट पहुतुसि एज़ अ क्राइम रिपोर्टर, वही साहब खां पहिरियां बीठो हुयो। अच्छा हिकिड़ो वाक़ियो थियो जॾहिं कराची यूनिवर्सिटी में ब्लास्ट थियो त असांखे रिपोर्टर्स जेके हूंदा आहिनि हर रिपोर्टर खे असाइन थींदो आहे तव्हां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री हिकिड़े कलाक जी ठाहे ॾींदो। त उन ॾींहुं मूं जेल में जेका आहे उहा स्टोरी लाइनअप कई त बाबा जेल जा क़ैदी ईद कीअं मल्हाईंदा आहिनि, उहा स्टोरी मां रिकॉर्ड पियो कनि। जेल में सिग्नल न आहिनि हूंदा। अच्छा त ड्यूरिंग प्रोग्राम जी रिकॉर्डिंग जे ड्यूरिंग जेको आहे इहो ब्लास्ट थियो, हाणे मूंखे ख़बर न आहे, मूं वटि नेट नथो हले, राब्ते में ई न आहियां। जॾहिं प्रोग्राम रिकॉर्ड करे मां सुप्रीडेंट जे रूम में आयुसि त उते वही साहब जूं 7-8 कालूं लॻल हुजनि। वही थियो आहे तूं किथे आहीं? मूं चयो मां हिते आहियां ऐं मां हाणे निकिरंदुसि जेल मां। चई ठीकु आहे तूं अचु, मां पहुची चुको आहियां। जॾहिं मां पहुतो आहियां त वही साहब उतां पोइ मूव कयो। ॿिए दफ़े छा थियो त खारादर जे इलाइक़े में खोजा मस्जिद आहे, उनजे आस पास किथे ब्लास्ट थियो आहे। उन वक़्तु में ईअं त मुंहिंजो मोबाइल बैटरी लो थियण जे करे बंदि थी वियो। सुता पिया ईअं खणी चओ त मुंहिंजी बैटरी लो हुई। ॻाल्हि साॻी आहे। अच्छा इम्तियाज़ तव्हांजी काफ़ी रिपोर्टर खे डील कंदा हो, हितों जा बि कंदा हुआ, विच में तव्हां सिंध जा बि ॾिसो पिया काफ़ी। सभ खां वधीक सच केरु ॻाल्हाईंदो आहे, माना सम्झो था न? सच त हाणे इंतिज़ामी सां तव्हां कंहिंखे फोन कंदा हुजो, घर सुतो पियो त मां पहुचां थो, या अहिड़ा हूंदा रिपोर्टरनि खे पुछा कराची ईंदे ॾींहुं तालुकात ख़राब कंहिंजो नालो न खणो बसि। हमेशह ईअं थींदो आहे त न्यूज़ कास्टर्स ते जॾहिं असां शो कंदा आहियूं त उन्हनि जी वठि थींदी आहे। अॼु कंदासीं असां रिपोर्टर्स जी, त कहिड़ो रिपोर्टर तव्हांखे वधीक तंग कंदो आहे? न ॿुधायो को मसलो भाई साहब केरु तंग कंदो? हा इहा ॻाल्हि बि कम आहे, जे हिसाब सां कम जे हिसाब सां थींदो आहे। तंग हाणे ज़ाहिर हर को तव्हां तंग हर को तंग करे चई वियो दादा प्रोग्राम आहे 1.5-2 कलाक जो, बाद में हलणो बि आहे सिस्टम में। हाणे रशीद खां पुछूं था रशीद साहब, तव्हां ॿुधायो अहिड़ी जेकी यादगार ख़बर हुजे काविश में, KTN में, हाणे ज़ाहिर तव्हां सरकारी ऑफिसर आहियो, त अहिड़ी यादगार का ख़बर हुजे जंहिं ते माना सफ़ा दमाग़ो थी वियो हुजे, सॼी सिंध में त वाह वाह थी वई हुजे? ॾिसो कावश तमामु घणियूं स्टोरीज़ ब्रेक कयूं। सभ खां पहिरीं वॾे मां वॾी ख़बर असां ब्रेक कईसीं जेकी कराची जा ॿेट ॾिना विया, उहो किथे बि कोन्हे, उहा असां ब्रेक कईसीं। त कराची जा ॿेट ॾिना विया, न सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो 2 दफ़ा असां ब्रेक कईसीं। हीअं रिसेंटली बि मूंखे हींअर यादि न आहे, जॾहिं हींअर ॿीहर अलर्ट कयूं त उहा बि असां ब्रेक कईसीं। त NOC सिंध हुकूमत जारी करे छॾी आहे। उहा ख़बर जारी थियण खां पोइ जॾहिं वठ पकड़ थी त उहा CM NOC वापसि वरिती ऐं मामला ख़तमु थिया। उनखां पोइ कॉर्पोरेट फार्मिंग ते बि सभ खां पहिरीं काविश जेको ग्रुप आहे उन रिपोर्टिंग कई, सॼी इंफॉर्मेशन ॾिनी केतिरी ज़मीन ॾिनी थी वञे, उन में छा आहे, अलॉटमेंट केतिरी थींदी ऐं उन जा टर्म्स कंडीशन छा आहिनि, मुआइदा छा आहिनि, उहा बि हिकिड़ी वॾी ख़बर हुई। उनखां पोइ केनालनि ते जेका निगरान हुकूमत में मंज़ूरी ॾिनी वई उहा बि असां ब्रेक कईसीं ख़बर। इस्लामाबाद जी ख़बर ई पर असां कराची मां कईसीं। उन ते दिलचस्प हिकिड़ी सूरत हाल वई साहब इहा हुई त जॾहिं इहा ख़बर मूं ब्रेक कई त कराची मां वेही कई, मूंखे हुकुम आयो त तव्हां हिनखे ॾिसी वठो थोरो। उनखे कमु कयो, मूं लिखियो त निगरान हुकूमत मंज़ूरी ॾेई छॾी उन इर्सा एक्ट जी, केनाल न पर इर्सा एक्ट जी। त जॾहिं ख़बर छपी त रिएक्शन शुरू थी वियो। ॿिए ॾींहं ते उन महिल निगरान जो इतलात वज़ीर सोलंगी साहब, उन हिकिड़ो मैसेज ठाहियो एॾो वॾो त हीअ जेका ख़बर आहे न उहा दुरुस्त न आहे। उन ॾींहं ते वरी मां प्रोग्राम बि कयां KTN ते, त इंतिज़ाम में थोरो परेशान थी वई त हीअ वफ़ाक़ी वज़ीर डिनाए थो करे, तव्हां चओ। मूं चयो मुंहिंजी ख़बर सही आहे। ऐं 2 ॾींहं बीहो, 2 ॾींहंनि खां पोइ हिन ते आर्डिनेंस थो अचे। आर्डिनेंस अचण जो मक़सदु आहे माना वफ़ाक़ी हुकूमत मंज़ूरी ॾिनी आहे। पोइ वफ़ाक़ी वज़ीर जो मैसेज रखियोसीं, प्रोग्राम बि मूं कयो, तरीक़े सां कयोसीं असां प्रोग्राम।
पोइ 2 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी अख़बार अंग्रेज़ी ख़बर आई त अलवी साहब ऑर्डिनेंस वापसि करे छॾियो। ज़बरदस्त। ज़ाहिर ॻाल्हि आहे इहे जेके सिंध सां रिलेटेड इशूज़ उन ते सेंसिटिव असां तमामु घणा रहिया आहियूं। काविश KTN तमामु घणो सेंसिटिव रहियो आहे, उनखे वधीक रिपोर्ट कंदो रहियो आहे। त भाई साहिबु जी तव्हां सवाल कयो त तव्हांजी कहिड़ियूं वॾियूं ख़बरूं, मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾी ख़बर मुंहिंजी हुई बेटनि वारी। 2 दफ़ा जेका आहे असां ब्रेक कई थी। पहिरियां बि जॾहिं बेट जी अलॉटमेंट थी उहा बि असां ब्रेक कई थी। हाणे जॾहिं रिसेंटली सिंध हुकूमत NOC ॾिनी उहा बि असां अलॉट कई थी। ऐं असांजे उन ख़बरुनि खां पोइ हिकु मूवमेंटम शुरू थी वियो। सॼो सिंध में अवाम एतिजाज कयो, सियासी पार्टियुनि एतिजाज कयो ऐं उनखां पोइ मजबूरन उहो वफ़ाक़ी हुकूमत खे प्रोजेक्ट वापसि वठिणो पियो। सिंध हुकूमत पंहिंजी ॾिनल NOC बि उहा वापसि वरिती, छो जो उहो मनसूबो बि असांजे जेके माहिरनि जे मुताबिक़ त सिंध जी मुफ़ाद में न हुयो। जेके तमर जा ॿेला हुआ उहे तबाह थियनि हा, समुंड जी जेका सॼी डेमोग्राफी तब्दील थी वञे हा, इन जे करे बि उन ते असां एतिराज़ कयोसीं। हुनखे इहे सिंध जा जेके बि इशूज़ आहिनि उन ते असां दिलेरानी ऐं डेयरिंग रिपोर्टिंग कई आहे। मुगरी साहब तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु माना तव्हां हमेशह सवाल कंदा हो प्रोग्रामनि में, यादगार माना अहिड़ो जेको को सवाल हुजे जंहिं ते बाक़ाइदा ईअं बाहि मची वई हुजे? ॾिसो भाई साहिबु सवाल त केतिरा ई आहिनि प्रोग्राम में कयूं था, पर ख़ुशगवार जेको लॻो हुजे कंहिं निसार साहब सां मुंहिंजो यादगार जेको लास्ट प्रोग्राम थियल आहे KTN ते उहो ॾाढो भलो आहे। उनजी वजह इहा आहे त उन में जेके सवाल हुया उहे ॾाढा दिलचस्प हुया ऐं ख़ासि तौर ते प्रिया कुमारी वारी ॻाल्हि जेका हुई उहा वॾी अहम हुई त सिंध जो सदर ऐं पार्टी जो अहम लीडर प्रिया कुमारी जी अगवा जी ख़बर ऐं KTN मुसलसल कावश उन ते ख़बर में उनखे सिर फ़हरिस्त रखे पियो ऐं सिंध जो सदर ला इल्मु हुयो त प्रिया कुमारी वाकई का अगवा थियल आहे। त मां पाण उन ते परेशान थी, मां हुनखे चयो त तव्हां सिंध जा सदर तव्हांखे ख़बर ई न आहे त प्रिया कुमारी का अगवा थियल आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त सवाल बहसियत एंकर बहसियत सहाफ़ी केतिरा ई आहिनि जेके कयूं था, पर उन में अहिड़ियूं शयूं जेके आहिनि जेके सोसाइटी में मुआशरे में सोशल मीडिया ते उहे वायरल बि थियनि थियूं, माण्हू ॾिसनि बि था, उन में दिलचस्पी बि वठनि था। पोइ अहिड़ा केतिरा ई प्रोग्राम आहिनि जेके आहिनि ऐं माज़ी में बि कुझु प्रोग्राम अहिड़ा थियल आहिनि के ॿिए चैनल ते जिते दौराने प्रोग्राम जे वेड़ बि थी वई। सो उनखे कंट्रोल करणु इहो तमामु वायरल ताईं उहा क्लिप ॾाढी वायरल उहा हिते थी या के ॿिए हंधि ते हिते ई थी। सो इहे शयूं आहे। हाणे सवाल कयूं हुन में पाण में विड़ी पवनि त अच्छा अॼु ईद जो ॾींहुं आहे, तव्हां इहो ॿुधायो रशीद साहब ॾाढो मुंहिंजो अहम सवाल अथव, ईद जो ॾींहुं आहे, ख़र्ची ॾींदा आहियो या वठंदा आहियो? हाणे हिकिड़ी छोकिरी बि वेठी आहे तव्हांजे विच में, ॾींदो वठंदो? न जेके तव्हां वॾा आहियो त ॾिजो असांखे, असां वठंदासीं। न हाणे ईअं त कोन्हे तव्हां इहो चई करे ऐं जान नथा छॾाए सघो। माना ॾींदो आहियां ख़र्ची पर सिलेक्टेड माण्हुनि खे। अच्छा उन्हनि में असां आहियूं छा? हा तव्हां आहियो। अच्छा भाई तव्हां ख़र्ची ॾींदा हो, अॼु ख़र्ची ॾेई आया हो या वञी ॾींदो? असांजी एज जेकी आहे ख़र्ची ॾियण जी आहे, वठण। हा पर हिकिड़ी ॻाल्हि आहे रोशनी, हक़ीक़त इहा आहे त मां जी अमर ख़्याला साईं मरफ़त फरमाए उहा जॾहिं हयात हुई त उनखे ईद जे ॾींहुं हमेशह असां चवंदासीं तूं ख़र्ची ॾे, भली पोइ 5 रुपया बि ॾे पर तूं ॾे। उहा उनजे लाइ त उहा असां लाइ हिकिड़ी जेको आहे सो ब्लेसिंग हुई, उहा दुआ हुई। अमड़ खां वठंदा हुआसीं, या जेको वॾो भाउ हुयो उनखे बि चवंदासीं भली तूं खणी जेको बि थिए पर आहीं तूं वॾो, तूं असांखे ॾे। पर अहिड़ी रीति वरी हाणे जेका भाउ ॻाल्हि कई त हींअर असांजी जेका उमिरि आहे उहा ईद जी ख़ुशियुनि में ख़र्ची ॾियण वारी आहे, वठण वारी त आहे कोन। काशिफ भाई पहिरीं जे ईदनि में हाणे नथा सम्झो त इलाही फ़र्क़ु आहे? छा मां क़बल मसीह माण्हू आहियां? तव्हां नंढा त हूंदव न? तव्हां मुंहिंजे दड़े वारी ईद ॾिसो न न क़बल मसीह पोइ बि वेझो आहे, मुंहिंजे दड़े वारी तव्हां असांखे ॾिसो ई त उहा तव्हां कीअं मल्हाई था? न न पर काशिफ पहिरियां मुंहिंजे दड़े में ईद मल्हाईंदो हुयो न, उहा मुंहिंजे दड़े वारी ईद कीअं हुई, हाणे कीअं? बचपन जी ईदूं जेके बचपन जी ईदूं जेके यादगारी जूं हुयूं, वालिद साहब हयात हुयो, घर भरियल तरियल हूंदो आहे, वालिद साहब जेको वॾो जेको हूंदो आहे न उहो घर में सायेदार वण हूंदो आहे, उहो तव्हांजे मथां हर जेको आहे कोसी थधी उहो बर्दाश्त करण खां तव्हांजे मथां अचण खां पहिरियों वॾा हूंदा आहिनि। वॾा जंहिंमहिल हलिया था वञनि न त पोइ तव्हांजी ज़िंदगी अधूरी थी वञे। बाबा साईं जीअरो हूंदो, हयात हूंदो त उहे ईदूं असांजी ईदूं हूंदियूं। 2019 में बाबा जी डेथ थी आहे, उन खां पोइ असां उहे ईद न कई आहे असां।
छो हर ईद ते मां खणी ॿारनि बच्चनि जो पीउ बि हुयुसि त हर ईद ते मूंखे कपिड़ा बाबा वठी ॾींदो। मां कॾहिं पंहिंजी शॉपिंग पाण न कई। अच्छा हा, ही ख़र्ची बि हर ईद ते मूंखे मिलंदी। भई बाबा जी डेथ खां पोइ त असांजी ईद माना तंहिं वक़्तु काशिफ़ भाई माना सिंध ख़ुशहाल खितो हुयो। सही हाणे पाणी जी खोट 62% माना इलाइक़ा आहिनि जिते बरसाति कोन पई आहे सिंध में, ॾुकार वारी सूरत हाल आहे। ईदूं त हाणे ओड़ियूं न रहियूं आहिनि, फाइनेंशियली बि ॾिठो वञे। मां हिकु डॉक्यूमेंट्री शूट करणु वियो हुअमि, बाली हिकिड़ो इलाइक़ो आहे दादूअ में। उते कुझु छोकिरियूं हुयूं जेके स्कूल में उते पढ़नि पियूं, हिकिड़ो NGO जो स्कूल हो। उनजी जंहिं महिल घर मां वियुसि न, जून जुलाई जो मौसम हो, त मूंखे ॻोढ़ा निकिरी विया भाई उनजो घर जेके आहिनि बरसातुनि जेके पोइ बरसातूं पयूं उनमें तबाह थी आया। उन्हनि खे घर में जेके खेमा लॻल हुया ऐं 52 टेम्परेचर हो दादूअ में उन वक़्तु। नंढड़ा मासूम ॿार उन्हनि में रहनि पिया। अञा ताईं उहे ई जेके असां पोयां घाव जेके न भरिजी सघिया आहिनि सिंध जी आवाम जा, अञा ताईं उहे ई जेके उन खां रिबलेट न थी सघिया, निकिरी न सघिया उन्हनि शयुनि खां। हाणे वरी हिकिड़ो नओं धको अगरि लॻंदो त छा असरु थी वेंदो सिंध में? बिल्कुलु सोचण जो हिकिड़ो मुक़ाम आहे। ज़ुबान हिकिड़ी माना के खिता असांजा अहिड़ा आहिनि सिंध जा जिते ख़ुशहाल आहिनि, बदमनी कोन्हे। तव्हांजो तालुक कश्मीर सां आहे, उत्तर सिंध भरियल आहे। उन्हनि जी उत्तर सिंध जी ईद कीअं पिया ॾिसो तव्हां? उते दाड़ियल कल्चर आहे ऐं ॿ ॾींहं पहिरियां जेको आहे तंगवाणी में बख्शापुर में बि जेको आहे इंसिडेंट थियो, 4 माण्हू मारिजी विया, 5 माण्हू। भाई साहब असांजो जेके इहो ज़िलो आहे उहो सिर्फ़ु हिकु ज़िलो असां वारो न, उन सां गॾु शिकारपुर, उन सां गॾु घोटकी, उत्तर सिंध। हा, इहे ख़ासि तौर ते इहे 3 ज़िलनि जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। हिकु उहे जेके धाड़ियल आहिनि, जेके कचे में वेठा आहिनि, जेके माण्हू खे अगवा कनि था। अॻे मोटरसाइकिल चोरी कंदा हुया, 50,000 रुपयो 20,000 30,000 भुंग वठी वापसि कंदा हुया। हाणे उहो माण्हू था खणी वञनि। माना केॾो ग़रीब अॻे त इहो हूंदो की तस्वर हूंदो त को पैसे वारो माण्हू अगवा थींदो आहे। हाणे उते इहो तस्वर ख़तमु थी वियो आहे। हाणे इहो आहे त तव्हां रेडी वारो अगवा कंदो, गाॾे वारो अगवा कंदो, को बि हिकिड़ो माण्हू मिली वञे, माना घटि में घटि कुझु बि न ॾियनि जा मिट माइट पिनी चंदो करे तव्हांखे 5 लख रुपया त ॾेई छॾींदा। हिकु त उहो धंधो आहे, उहो माण्हू अगवा थियनि था। सिर्फ़ु इहे न त कश्मीर जा माण्हू अगवा थियनि, उहे कश्मीर जा जे लाइ उहे रिपोर्ट थियनि था सॼे मुल्क मां फ़ोन कॉल्स ते मुख़्तलिफ़ शयूं ख़रीद करण जे बहाने के मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहो माण्हू अचनि था। हिकु त इहो मामलो आहे। उन्हनि माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। तारीख़ जॾहिं माण्हू ज़िंदगी थी अचे, अमन मान जी सूरत हाल ख़राबु आहे, सॼो मामिलो ख़राबु आहे। तव्हांजो रोज़गार ख़राबु, तव्हांजा रस्ता पीरान, हर सभु कुझु असरदार थिए थो। उनखां पोइ वरी ॿियो मामिलो आहे जहिड़ा असांजे माण्हुनि में तालीम जी खोट आहे। उते मामूली ॻाल्हियुनि ते हाणे जेको जंहिं वाक़े बख्शापुर बडाणी वारो जेको तव्हां ज़िक्र कयो, इहो 2-3 ॾींहं पहिरियां जेको थियो आहे, उन में 5 माण्हू, मामिलो छा आहे, गॾा गाॾे जो मोटरसाइकिल जो टकर थियो आहे। अनाज जो मामिलो थियो आहे, सुबुह जो 30-40 माण्हू मोटरसाइकिलनि ते हथियार डंडा खणी अची करे हिक ॿिए खे मुक़ाबिलो कयो अथनि, पाण में विड़िया आहिनि ऐं 5 माण्हू इंसान जेके आहिनि उजल जो शिकार थी विया आहिनि। उन में हिकु सबबु इहो आहे त जीअं तालीम वारो मामिलो आहे, तालीम जी खोट आहे। ॿियो सबबु आहे सियासी। मिसाल तौर ते उन तक जे भुतार खे फलाणे बिरादरी जे माण्हुनि वोट न कयो, उहो कॾहिं बि पंहिंजे दिलि मां बुग़्ज़ न आहे कढंदो, पाण साम्हूं थी विढ़ंदो न आहे। पोइ इहो नतीजे तौर ते असां अनाउंस जी पाण ॿ ॼणा अटकूं था, पोइ हिकिड़ी धुर जे मथां हथु ठपे था छॾनि, छिके रखो असां वेठा आहियूं। नतीजे तौर ते माण्हू उहे साॻियो ई वरी फ़ैसिलो थिए थो, साॻियो ई माण्हू पाण में ठहनि था। पर ठहनि तॾहिं था जॾहिं 20-30 40 माण्हू इंसाननि खे क़तल कनि था, हिक ॿिए खे मारनि था। सिर्फ़ु इहो नंढ खां पहिरियां भयो जकराणी तकरार रहियो, बुगटी मज़ारी तकरार रहियो, सावन सब्ज़ोई तकरार रहियो। अॼु भला हिकिड़ो इहो सीरियस माना बहस थी वियो। तव्हां 5-6 महीननि खां कश्मीर ॻोठ कोन विया हुओ, मोकल नथी मिले, धाड़ेलनि जो ख़ौफ़ साईं खे हिकिड़ी मोबाइल जे लाइ धाड़ेलनि फ़ोन कई आहे त सस्ती मोबाइल मिले। 5-6 महीना थी विया न वियो मोबाइल वठण वञो। पहिरियां तव्हां खां जॾहिं मोकल तव्हां ॾियो न, और चकर मोकल वठनि त लास्ट टाइम वही साहब खे जॾहिं मोकल करे मां चई ॻोठ वञिणो आहे त चई यार हिन चकर जेको मां शादी आहे त दोस्त जी चए दोस्त जी शादी आहे न यार, हिन चकर मुंहिंजे बि दोस्त शादी आहे तुंहिंजे घर तूं न वेंदे। मां चयो ठीकु आहे। ॿियो सबबु ॿियो बरूचनि खे घटि अॻुवा कंदा आहिनि। हाणे इहा ख़तमु थी वई इहा इहा हाणे ॻाल्हि ख़तमु थी वई। जॾहिं जेको आहे गुल मोहम्मद खे जेको आहे धाड़ेल फुरे सघनि था, डॉक्टर सोराब सरकी असांजे प्रोग्राम में चवे पियो ऑन ईयर त गोलियूं था हणनि पिया। इहा न तव्हांजे साम्हूं आहे सूरत हाल त शादी कई इम्तियाज़ मस्त हुई, वोटकी कोन थो वञे, हफ़्ता मुगरी साहब को 5 सालनि खां वेही काशिफ़ भाई माना लाड़काणे वेही न। असां लाड़काणे वारा वरी बि पंहिंजे चवंदा आहिनि न त बलबूते ते शहर में या विड़ी सिड़ी चाहे आगाणी हुजनि चाहे मुगेरी हुजनि या उते
सुमरा इवेंट हुजनि त उते अलहमदिल्ला हिकु त अमन अमान जी सूरत हाल बनिस्बत बहितर आहे। ॿियो वरी जेके लोकल असां जेके माण्हू आहियूं त निस्बतन कशमोर कंदकोट या हिन साइड ते जेके उन जे हिसाब सां सोशल ऐं एजुकेटेड मां सम्झां वधीक आहिनि। वॾेरे जे चंबे में घटि आहिनि माण्हू, वॾेरे जे चंबनि में घटि आहिनि ऐं उते ज़ात परस्ती क़ौम परस्ती घटि आहे। सो निस्बतन अलाह करे उते बि ईअं थिए। टई लाड़काणे वारा पोइ ॻोठ छो नथा वञो? तव्हांजी मोहबत में असां सुभाणे वेंदासीं। ॻोठ कीअं कश्मीर वारा जेके न आहिनि विया त विया लाड़काणे वारा टई असां धाड़लनि जे भउ खां न वियासीं, ख़ौफ़ खां न वियासीं। असां सुभाणे त वेंदासीं। मसइलो इहो आहे त मां आहियां लाड़काणे जो, पर मुंहिंजो घर हैदराबाद आहे। 20 सालनि खां हैदराबाद रहंदो आहियां। हितां थोरो वेझो आहे, जॾहिं दिलि चवंदी आहे चढ़ी हलिया। हाणे वेंदो हितां शो खां पोइ वेंदासीं, सुभाणे वेंदासीं। भाई साहब तव्हां अॼु आया आहियो, तव्हां ॿुधायो तव्हांजे घर में त कुझु अहिड़ो वेड़ो न थियो हूंदो न? न मुंहिंजे त मूंखे साफ़ सखर छो नथो वञे? सही ॻाल्हि आहे। मूंखे अचण नथा अचनि दादा, मूंखे अचण नथा अचनि। अच्छा तव्हां सां बि उहा ई साॻी हालत आहे। साॻी हालत आहे। असल मसइलो ॿियो बि आहे। रोशनी खां कुझु पुछणो आहे रशीद भाउ माजरत। हा जी। हाणे जेको एज़ अ क्राइम रिपोर्टर असां जीअं माण्हुनि सां असांजो वास्तो आहे, हाणे असां उन्हनि सां ॾाढो वेझा थी वेंदा आहियूं। उन्हनि खां पुछंदा आहियूं त यार तूं इन्वेस्टिगेटिव हिकिड़ो ऑफिसर आहीं, सख़्तु तुंहिंजो रवैयो आहे, माण्हुनि खां सख़्तु सवाल कंदो आहीं, विढ़ंदो आहीं, टॉर्चर कंदो आहीं। जॾहिं घर वेंदो आहीं त रवैयो पोइ जेके पुराणा जिन खे 20 साल 25 साल 30 साल थी वेंदो, उहे चवंदा यार असांजी आदतनि में उहा शइ अची वई आहे। हाणे घर वञी असां पंहिंजी ज़ाल सां बि इहे ॻाल्हाईंदा आहियूं त ईअं छो न थियो। ऐं तव्हां साल ॾेढ खां इन्वेस्टिगेटिव प्रोग्राम कयो पिया, त जॾहिं तव्हां मिनिस्टर कंहिंखे लाइन ते वठो था, सेक्रेटरी खे बारदानो केॾां वियो, तव्हां किथे वियो, तव्हांजे हेठां ई थियो, घर वञी करे चवंदा आहियो त सुभाणे सुबुह जो मां शरबत रखियो हुयो या राति जो शरबत बचाए रखियो, सेरी ताईं बचियो छो न आहे, हिन जो ज़िम्मेवार केरु? ईअं करे थियो आहे? न शरबत ते मां आहियां विढ़ंदी, छो शरबत मां घटि पीअंदी आहियां। बाक़ी छा ते विढ़ंदी आहे? कावड़ मूंखे घणी ईंदी आहे। इहा ॻाल्हि तव्हां सही था कयो त रोब आहे घर में। न इहो रवैयो चेंज थियो आहे प्रोग्राम खां पोइ? इहे सवाल अहिड़े तरीक़े सां कंदा आहियो? हा इम्तियाज़ घर में छो थींदो? इम्तियाज़ ॾे थो अचां मां। पहिरियां शादी खां अॻे घर में इज़त वधीक हुई या हाणे? सेम टू यू जो सेम टू यू सिखो न चरिया जवाब ॾियणो सेम टू यू सर। जेका वेरी साहब जवाब ॾियणो पवंदो। तव्हां रेस्क्यू न कयो। जवाब नथो ॾे, मां सम्झी वञो न। साॻियो हालात सर। असांजो साईं हिकिड़ो मुगरी साहब दोस्त आहे, चवंदो आहे इज़त अचणी वञणी शइ अलाह सरांदा ख़ैर करे। सर मां इन्हनि अहिड़ी ॿिन्हिनि सां हालत मिलियो त आहे। आहे न। साईं उहो हिकिड़ो छोकिरो हूंदो आहे, पंहिंजे मामे खां पुछंदो आहे त मामा छा पोज़ीशन आहे घर में? चवंदो आहे पुटु मां वॾा डिसीजन वठंदो आहियां, नंढा डिसीजन तुंहिंजी मामी वठंदी आहे। अच्छा मामा नंढा डिसीजन कहिड़ा? ये नंढा डिसीजन मतिलबु त अॼु घर में छा पचंदो, असां कहिड़ा कपिड़ा वठंदासीं, ईद ते शॉपिंग कहिड़ी थींदी, ईद जे ॾींहुं ते असांखे किथे वञिणो आहे, घर में मामला कीअं हलंदा, फर्नीचर कहिड़ी दुकान तां वठिणो आहे, हर शइ इहे नंढा नंढा मामला तुंहिंजी मामी ॾिसंदी आहे। चइबो मामा पोइ वॾा मामला? जे मामा वॾा मामला इहे आहिनि त रूस ऐं अमेरिका जे तालुकात खे कीअं ॾिसजे, जंग कॾहिं थींदी, कीअं थींदी, पाणी जी आलमी विर्छ ते मामला कीअं था हलनि, एटमी जंग कॾहिं थींदी, फ़लस्तीन ऐं इसराइल जा तालुकात कॾहिं सही थींदा, हमास ऐं इसराइल में ठाह कीअं थींदो। इहे वॾा वॾा मामला मां ॾिसो नंढा नंढा मामला। रोशनी ॻाल्हि ॿुधो, रशीद में मज़ा थो वठे, तव्हां सवाल कयो। वाकई रशीद हे न कंदे मेमून बिरादरी इहा ॻाल्हि बि आहे, थोरो लिहाज़ करणो पवंदो आहे। सवाल करणो पवंदो इहो दादू लाड़काणो। सवाल त खोड़ आहिनि। हा इजाज़त है। अगरि तव्हांखे बुरो न लॻे त मां तव्हां खां इहो पुछंदमि, तव्हां शादी एॾी ॻुझी छो कई? गुजी वाकई कंहिंखे न ॿुधायो तव्हां? उनजो सबब इहो त दावत मूंखे त मिली हुई दावत। ताज़ी कोविड जी सूरत हाल हुई। कोविड एॾी ख़तरनाक कवर था कयो तव्हां? न सही तो ॿुधायां, मुल्क जी हालतूं छो ख़राब? सिलेक्टेड माण्हुनि खे दावत हुई त उनमें तव्हां न हुयो। उनमें कोविड हुयो त के न दावत जे बावजूद न त उनमें इहो छा त कोविड छा सिर्फ़ छोकरनि खे पियो थिए? न कंहिंखे बि दावत न ॾिनी, लिमिटेड हुया। लिमिटेड हुन में मां बि हुयुमि। हा तव्हां न हुयो। मारा इहो कमु ख़राब थी वियो। फेवर कई मेमण न हुयो तव्हां, जेको हिते रशीद भाई ज़ात परस्ती ते यकीन न रखंदो। अच्छा ये सवाल न हुयो, मिसाइल हुयो। कोविड न हुजे सवाल न मिसाइल हुयो। तव्हां चयो अहिड़ो को सवाल इहो रोशनीअ खे बि ख़बर आहे, पर ॼाणी वाली थी करे। पाण बि ईअं आहे त हाणे तव्हां ॾिसो
सरकारी ऑफिसर थी आहे उन त लियारी डेवलपमेंट अथॉरिटी ते तव्हांखे प्रोग्राम करणु घुरिजे हा। साईं तमामु घणा मामला ख़राब आहिनि हुते मामला ॾाढा ख़राब थी विया आहिनि प्रेस क्लब जा प्लाट इहो मां प्रोग्राम में रहां त इन जे पसे मंज़र मालूम कयां थो। तव्हां ईअं कयो हाणे ऑफिसर आहियो ठीकु आहे इन ॻाल्हि खे वरी पोइ बाद में ॾिसी वठंदासीं, फ़िलहाल हिते वठूं था शॉर्ट ब्रेक।